बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि अत्तय्यबीन अत्ताहिरीन अल मअसूमीन। अम्मा बअद। मुहतरम सामिईन व नाज़रीन, मुमिनीन व मुमिनात, मुहिब्बान अहल बैत, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त खुमसत जे मौज़ूअ ते हीअ असांजी चौथी नशिस्त आहे। असां हिन खां पहिरीं यानी जेकी टी नशिस्त हुई उन में बनी हाशिम मां मुराद वठी आयासीं। उन टी नशिस्त में इन मुराद खे असां वाज़ह तौर ते बयान न करे सघियासीं, छो त नशिस्त जेका हुई 4 खां 5 मिंट जी हुई। लिहाज़ा अॼु असां बनी हाशिम मां जेका मुराद आहे वाज़हतन बयान कंदासीं। बनी हाशिम मां मुराद इहा आहे त उहो शख़्स पीउ जे लिहाज़ सां हाशमी हुजे, यानी मां जे लिहाज़ सां हाशमी न हुजे बल्कि पीउ जे लिहाज़ सां हाशमी हुजे, यानी उन जे पीउ जो नसब वञी जनाबे हाशिम अलैहिस्सलाम सां मिलंदो हुजे। त अहिड़े क़िस्म जो शख़्स मुस्तहिक़ ख़ुम्स आहे, उनखे ख़ुम्स ॾेई सघिजे थो। अलबत्ता अगर उहो शख़्स जेको पीउ जे लिहाज़ सां हाशमी न आहे बल्कि मां जे लिहाज़ सां हाशमी आहे त इहो मुस्तहिक़ ख़ुम्स न आहे, ऐं इनखे पोइ असां ज़कात बि ॾेई सघूं था ऐं जीअं वाजिब सदको थी वेंदो आहे उहो बि असां ॾेई सघूं था। जीअं त वाजिब सदको सादा ते हराम आहे, ऐं हिन शख़्स खे यानी जेको मां जे लिहाज़ सां हाशमी आहे, पीउ जे लिहाज़ सां हाशमी न आहे, उनखे असां ख़ुम्स नथा ॾेई सघूं बल्कि ज़कात ऐं वाजिब सदको ॾेई सघूं था। हाणे बनी हाशिम में फातिमी सैयद बि अची वञनि था, अलवी सैयद बि अची वञनि था, अब्बासी सैयद बि अचनि था ऐं अकीली सैयद बि अची वञनि था। फातिमी सैयद यानी जेके जनाब फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा हुजनि, जीअं 11 इमाम हसन मुश्तबा खां वठी आख़िरी साहिब ज़मान इमाम महदी अलैहिस्सलाम अज्जलल्लाहु फ़रजहु शरीफ़ ताईं, इहे जेके बि आइमा आहिनि इहे फातिमी सैयद आहिनि। हाणे ॾिसो हिन दौर में कुझु सादात मूसवी जिन खे असां काज़मी चऊं, काज़मी मूसवी हिकु ई सादात आहे, ठीकु आहे, ऐं रिज़वी सैयद थी विया, तकवी सैयद थी विया या नकवी सैयद थी विया, इहे बि फातिमी सैयद आहिनि। छो त असांजे मूसवी काज़मी यानी इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जी औलाद मां, अहिड़ी तरह रिज़वी सैयद 8 इमाम मां, तकवी सैयद 9 इमाम मां ऐं नकवी सैयद 10 इमाम मां, त इहे बि फातिमी सैयदनि में शुमार थियनि था ऐं इहे बि मुस्तहिक़ ख़ुम्स थी वञनि था। ऐं ॿिया सैयद जीअं अलवी सैयद जीअं मौला अब्बास अलवी सैयद आहे। छो त मौला अमीरुल मोमिनीन जी हिकु घर वारी साईं फातिमा हुई। साईं फातिमा मां जेके आइमा हुया उहे फातिमी सैयद ऐं मौला अमीरुल मोमिनीन मां, छो त मौला अब्बास जी जेका वालिदा हुई उहा उम्मुल बनीन हुई, लिहाज़ा मौला अब्बास जेको आहे अलवी सादात में थो अचे। त मौला अब्बास जी जेकी औलाद थी वई जेका पुष्ट हली उनखे असां अलवी सादात चवंदासीं, ऐं उहे अलवी सादात बि मुस्तहिक़ ख़ुम्स आहिनि ऐं बनी हाशिम जे दायरे में अचनि था। अहिड़ी तरह अकीली सादात जीअं जनाबे अबू तालिब जा 4 पुट हुया, जनाबे तालिब थी वियो, जनाबे जाफ़र थी वियो, जनाबे अकील थी वियो ऐं जनाबे अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी अलैहिस्सलाम। त इन अकीली सादात जी जेकी औलाद यानी जनाब अकील मां जेका औलाद थी उनखे बि उहो बि मुस्तहिक़ ख़ुम्स आहे, उनखे बि ऐं उहो बि बनी हाशिम में शामिल थिए थो। ऐं चौथों जीअं अब्बासी सादात थी विया। अब्बासी सादात रसूल ख़ुदा जो जेको चाचो हुयो जनाब अब्दुल मुतलब जो पुटु, छो त जनाब अब्दुल मुतलब जी हिकिड़ी जेकी घरवारी हुई फातिमा बिनत अमर, उन मां 3 पुट हुया, जनाब अब्दुल्ला हुयो, जनाब ज़ुबैर हो ऐं जनाब अबू तालिब हुयो।
ऐं ॿी घरवारी मां जनाबे अब्बास हुयो जेको रसूल ख़ुदा जो चाचो पियो थिए त उहो बि जनाबे अब्बास बि मनसूब थिए थो जनाबे हाशिम सां त लिहाज़ा उन जी औलाद खे बि ख़ुम्स ॾेई सघूं था उहो बि मुस्तहिक़ ख़ुम्स आहे ऐं हाणे हिकिड़ो माना मसइलो आहे त जेको सहम सादात आहे आया उहो सहम सादात मालिक जेको ख़ुम्स कढण वारो आहे उहो मुजतहिद खे ॾींदो या वरी ख़ुदि उन सादात खे बि ॾेई सघे थो त इन जो जवाबु इहो आहे त उहो पाण बि मालिक पाण बि ख़ुदि सादात खे ॾेई सघे थो उन जे लाइ जाइज़ आहे त उहो ख़ुदि सादात खे ॾेई सघे इहा हुई असांजी बनी हाशिम मां मुराद ऐं इनशा अल्लाह हाणे असां पंजी निशिस्त में ख़ुम्स जा जेके निसाब आहिनि उन्हनि खे बयानु कंदासीं ऐं इन खां बाद में इनशा अल्लाह मसाइलनि जी वज़ाहत कंदासीं वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि